सुप्रीम कोर्ट सिविलियन स्टेट ट्रायल खिलाफ ऐं 90 ॾींहनि में आम चूंडूं कराइण बाबति दरख़्वास्तूं ॿुधण लाइ मुक़रर करे छॾियूं। चूंडनि बाबति चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 3 रुकनी बेंच 23 अक्टूबर ते दरख़्वास्त ते ॿुधणी कंदी। जस्टिस एजाज़ुल हसन जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच 23 अक्टूबर ते फ़ौजी अदालतुनि में सिविलियन स्टेट ट्रायल खिलाफ केस जी ॿुधणी कंदी। सीपेक नए दौर में दाख़िल थी चुको है। सीपेक सां सनती तरक्की, मादनियात, ज़राअत ऐं IT खे हथी मिलंदी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकर जो चीनी शहर अवरोमेसी में यूनिवर्सिटी के उस्तादनि ऐं शागिर्दनि खे ख़िताब। संदसि चवण आहे त गॾियल सकाफ़त सां सिंकियांग पाकिस्तानियुनि जे दिलियुनि में ख़ासि अहमियत रखे थो। गज़ा में शहरी आबादी ते ज़ुल्मनि जे हर मज़हब मुआशिरो मज़म्मत करे रहियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी ॾेह वापसी लाइ सिविल एविएशन अथॉरिटी ख़ासि जहाज़ खे पाकिस्तान अचण लाइ NOC जारी करे छॾी। ज़रीन मूजिब नवाज़ शरीफ़ ख़लीजी एयरलाइन बोइंग 738 ज़रिए पाकिस्तान पहुचंदो। नवाज़ शरीफ़ जो ख़ासि जहाज़ ॾींहं जो 2:30 वॻे इस्लामाबाद खां लाहौर रवानो थींदो, जेको 3:20 ते लाहौर पहुचंदो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी आज़िया लाइ कराची मां नून लीग जे कारकुननि जो काफ़िलो ट्रेन ज़रिए लाहौर लाइ रवानो थी वियो। काफ़िलो बशीर मेमण, शाह मोहम्मद शाह, मोहम्मद ज़ुबैर खैलदास कोहिस्तानी जी अॻवानी में सिटी स्टेशन खां रवानो थियो। रिग रोड स्टेशन ऐं लांढी स्टेशन ते बि कारकुननि जो वॾो अंग पहुतो। नवाज़ शरीफ़ जे हक़ में नारा। GDA जी अहम विकेट किरी पई। सरदार अली गौहर महर पीपल्स पार्टी में शामिल। अली गौहर महर अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। पार्टी में शामिल थियण ते आसिफ अली ज़रदारी पारां अली गौहर महर जी आजियां। इसराइली फ़ौज जी ग़ज़ा ते बमबारी जे नतीजे में शहीद फ़लस्तीनियन जो अंग 3900 थी वियो। 13,500 ज़ख़्मी। केतिरनि जी हालत ॻणती जोगी। ज़ख़्मियुनि में 1000 खां वधीक ॿार बि शामिल। इसराइली फ़ौज रफ़ा में बि घरनि ते बम वसाया। इसराइली जहाज़नि अल ज़ैतून इलाइक़े में ऑर्थोडॉक्स चर्च खे पिणु मिज़ाइलनि सां निशानो बणायो। इसराइली फ़ौज खे ज़मीनी कार्रवाई लाइ ग्रीन सिग्नल मिली वियो। हमास तरफ़ां अरब ऐं मुस्लमान मुल्कनि खे इसराइल ॾांहुं मार्च करण जी अपील। इसराइल गज़ा में मज़ामती ग्रुपनि वटि 203 यरगुमालुनि जी तस्दीक करे छॾी। गज़ा जी सरहद वेझो इसराइली फ़ौजनि सां मुलाक़ात दौरान इसराइल जे बचाव वारे वज़ीर दावा कई आहे त जल्द ई इसराइल जी फ़ौज गज़ा में दाख़िल थी वेंदी। ऑपरेशन जो मक़सदु यरगुमालुनि खे आज़ादु कराइणो आहे। अमेरिकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर तस्दीक कंदे चयो आहे त इसराइल फ़लस्तीन तकरार तां 32 अमेरिकी मारिजी विया आहिनि। 11 ॼणा हैल ताईं गुम आहिनि। गज़ा में इमदाद जो मामिलो संजीदगी सां ॾिसी रहिया आहियो। ईअं न थिए जो इमदाद जो फ़ाइदो हमास खे पहुचे। अमरीकी सदर जो बाइडन हमास ऐं रूसी सदर व्लादिमीर पुतिन खे हिकु जहिड़ो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हमास फ़लस्तीनी अवाम जी नुमाइंदगी नथी करे, पर फ़लस्तीनी शहरियुनि खे इंसानी ढाल तौरु इस्तेमालु करे थी, जंहिं करे बेगुनाह फ़लस्तीनी ख़ानदान ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस गज़ा में फौरी जंग बंदी जो मुतालबो करे छॾियो। एंटोनियो गुतेरेस चवे थो गज़ा में बिना के रंडक जे इमदादी सामान उमाणियो वञे, गज़ा जो घेराव ख़तमु कयो वञे ऐं बमबारी बंदि कई वञे। फ़लस्तीन जी मज़ामती तहरीक हमास खां फौरी तौरु यरगुमालियुनि जी आज़ादी जो बि मुतालबो।
IMF जे शर्त तहत निगरान हुकूमत बजट खसारो घटाइण लाइ ख़र्चनि में घटिताई जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि मूजिबि निगरान हुकूमत हलंदड़ माली साल जे तरक़ियाती प्रोग्राम जा नवां मंसूबा शुरू न करण जो फ़ैसिलो कयो। सिर्फ़ जारी तरक़ियाती मंसूबनि जूं ई माली ज़रूरतूं पूरियूं कयूं वेंदियूं। क्यामाड़ी ज़िले मां मेयर कराची मुर्तज़ा वहाब जी नामज़दगी कागज़नि जी मंज़ूरी वारो मामलो जमायत इस्लामी इलेक्शन ट्रिब्यूनल जे फ़ैसिले खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। इलेक्शन ट्रिब्यूनल रिटर्निंग ऑफिसर जो फ़ैसिलो दुरुस्त करार ॾिनो हो। IG सिंध पुलिस शिकारपुर जे SSP ख़ालिद मुस्तफ़ा कोराई ऐं DSP खानपुर विच में हलंदड़ छिकताण जो नोटिस वरितो। गुज़िरियल ॾींहुं DSP खानपुर ग़ुलाम मेहदी रज़ा टालपुर SSP ख़ालिद मुस्तफ़ा कोराई ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे ॾोहारियुनि जो साथारी हुजण सां गॾु मथस ॿिया केतिरा ई इल्ज़ाम लॻाया। IG सिंध रिफ़त मुख़्तार प्रेस कॉन्फ्रेंस जो नोटिस वठी DSP खानपुर ग़ुलाम मेहदी रज़ा टालपुर खे कराची रिपोर्ट करण जो हुकुम ॾेई छॾियो। दोदापुर भरसा कारे इल्ज़ाम हेठि जवाबदार पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ मियां बख्श दश्ती में जवाबदार पंहिंजी ज़ाल हाकिमा दश्ती ऐं नौजवान मुमताज़ दश्ती खे क़त्ल कयो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कया। वाक़े जी जांच जारी। जरवार भरसा 10 ॾींहं अॻु मारिजी वियल पोहरियत जे क़त्ल में संदसि ज़ाल मुलवस निकिती। मक़तूल पोहरियत अब्दुल हफ़ीज़ मीराणी जी ज़ाल सुफ़ियाणी कोड़ी ऐं संदसि चाहींदड़ अब्दुल हलीम शेख इमरान शेख समेत 5 ॼणनि ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल। ॻोठ बानो ख़ुश्क वासी पोहरियत अब्दुल हफ़ीज़ मीराणी खे क़त्ल करे लाश काज़ी वाह में लोड़े वियो हो। कंदकोट भरसा PPL गैस फील्ड वटंडस हाईवे ते बिजली जी तार किरण सबबि मोटरसाइकिल सवार पोहरियत फोत थी वियो। बिजली जी तार मोटरसाइकिल ते किरण बाद पोहरियत ट्रॉलर हेठां अची भाड़जी वियो। लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। नंगर पार्कर भरसा ॻोठ ताज मोहम्मद शाह में नारी जो खूह मां लाश हथ। ॻोठाणनि जे इतलाह ते पुलिस पहुची नारी सलमा संग्रासी जो लाश खूह मां कढराए अस्पताल मुंतक़िल कयो। वारसनि मूजिबि नारी जो दिमाग़ी तवाज़ुन ठीकु न हो, जंहिं करे हुन खूह में टपो ॾेई ज़िंदगी जो ॾीओ उझाए छॾियो। जूडो पुलिस पैसनि में माण्हुनि सां फ्रॉड कंदड़ 2 ॼणनि खे टंडे बागे मां गिरफ़्तार करे वरितो। पुलिस 2 जवाबदारनि मोहम्मद मूसा ज़ंगेजो ऐं सैयद अवल शाह खे टंडो बागो जे होटल मां गिरफ़्तार करे खणी वई। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ शिकायतूं हुयूं त ही माण्हुनि खे पैसा ॿीणा करे ॾियण जी लालच में पैसा वठी गुम थी वञनि था। ऐं सिंध जे आशिक मामा जुमन दरबदर जे विछोड़े खे 1 साल विहामे वियो। संदसि पहिरीं वरसी उमरकोट भरसा ॻोठ रोहलवाह में मल्हाई थी वञे। वरसी तक़रीब अदीब लेखक ताज जोयो अयाज़ अबड़ो सागर सिंधी समेत ॿियनि मामा जुमन दरबदर जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी ॾिनी। वठी हर हर जनम वरबो मिठा महराण में मिलबो जूं सटूं वरजाए खेसि भेटा पेश कई वई।